अञा बि वक़्तु अथई, सोचे वठ। ककर पाण सां गॾु वेही मानी खाराई दादा ने को कम तो हवाले कया हुकुम क्यों मंज़ूर कर बारे में सोचींदासीं। पोइ त तुंहिंजा अच्छा वार बि थक सके मेल करे छॾियो। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड जी पूरी अपडेट दोस्तों तव्हां सां शेयर कंदा हलूं। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। मंसूर खान जेको आहे हाशिम वारे जे बारे में जेको रहंदड़ वारनि सां डिस्कस कंदो त इन्ही खे मिली इन्ही खे जेको आहे क़ाइल कयां ऐं इन्ही खे शाहनवाज़ खान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कयां ऐं इहो मूंखे आणे ॾियो, इहो कमु तव्हां कयो या मां पाण कमु कंदुसि। रहंदड़ वारा चवंदा असां हाज़िर आहियूं, इहो छा ॻाल्हि मञंदो? ऐं ककर चवंदो बिल्कुलु मूं जहिड़े माण्हू खे जहिड़ी ज़ालिम खे मंसूर खान मेण करे छॾियो त इहे हाशिम वारा कहिड़ी खेत जी मूली आहिनि ऐं इहो सभु कुझु मंसूर करण में कामयाबु थी वेंदो। मंसूर खान आहिस्ता आहिस्ता शाहनवाज़ खान जे भर में जेका बि माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजो करे ईंदो। पोइ शाहनवाज़ खान सफ़ा अकेलो थी पवंदो ऐं शाहनवाज़ खान सां किनी हालति थींदी। मां जेको तव्हांखे ॿुधाईंदो अचां थो, शाहनवाज़ आहिस्ता आहिस्ता कमज़ोर बणिजी ईंदो, उअं ई थी रहियो आहे जीअं मां तव्हांखे ॿुधायो पोइ किस्तनि में। ऐं होॾां जेको आहे दोस्तो हाणे रहज़न वारा ऐं जेको आहे उहे सभु कुझु सम्झी चुका आहिनि। ककर बि हाणे इज़त हाणे जेको आहे न ख़ामोश थी वियो आहे, हाणे गुस्सो बि ख़तमु करे वियो आहे। होॾों चोडल वारा बि सम्झी विया आहिनि इन ॻाल्हि खे ऐं मुराद बि ऐं सभई। ऐं मां पोइ क़िस्म में तव्हांखे ॿुधायो त जेको कादन वारनि जी ख़बर मंसूर खान खे पइजी वेंदी, तव्हां ॾिठो पइजी चुकी पोइ किस्तनि में। हाणे जेको आहे न बसि सिर्फ़ु शाहनवाज़ खान जो ढींगो ढेरी करिणो आहे।